रोहिड़ी स्टेशन रोड के रहवासी अजीम यूसुफ सैयद की फरियाद ते रोहिड़ी थाने में सुल्तान शाह कॉलोनी के रहवासी मोहम्मद अकील नाले शख्स खिलाफ जिना जो केस दाखिल, जवाबदार गिरफ्तार। उन सिलसिले में अजीम यूसुफ सई रोहिड़ी थाने ते पहुंची बुधायो त संदसि 12 वरहनि जी धीअ मस्कान ट्यूशन पढ़ण लाइ मोहम्मद अकील के घर संदसि ज़ाल वटि वेंदी हुई, जिथे मोहम्मद अकील मौक़े जो फ़ाइदो वठंदे साणसि जिना कयो। रोहिड़ी पुलिस केस दाखिल करण बाद मोहम्मद अकील के गिरफ्तार करे कानूनी कार्रवाई मुकम्मल करण बाद खेस अदालत में पेश कयो, जिथा 4 ॾींहं जो रिमांड वरतो वियो। ॿिए पासे नींगरे सां ज़्यादती केस में गिरफ्तार जवाबदार मोहम्मद अकील जे भाउ मोहम्मद अदील ऐं जवाबदार जी ज़ाल मसमात महक पंहिंजे मासूम ॿारनि समेत रोहिड़ी प्रेस क्लब पहुची पंहिंजे मुड़ुस जी गिरफ्तारी ख़िलाफ़ एहतजाज कयो ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हिन चयो त मुंहिंजे मुड़ुस जो किरियाना स्टोर आहे ऐं कुझु वक़्तु अॻु हिना लाड़क नाले हिकु औरत जी तंज़ीम में शमूलियत इख्तियार कई ऐं ऑफिस खोलण जो ख़र्च ऑफिस जो माहवार किरायो ऐं ॿिया ख़र्च मुंहिंजो मुड़ुस कंदो हो ऐं ऑफिस में फर्नीचर बि हिन वठी ॾिनो हो। बहरहाल कुझु वक़्त खां पोइ तंज़ीम जे नाक़ाबिले बर्दाश्त सूरतहाल ॾिसी मुंहिंजे मुड़ुस तंज़ीम छॾे ॾिनी ऐं हिना लाड़क खां संदसि फर्नीचर वापसि करण जो मुतालबो कयो, जंहिं ते मसमात हिना लाड़क मछिड़जी वई ऐं धमकियूं ॾियण जो सिलसिलो शुरू करे छॾियो। जे मुंहिंजे मुड़ुस जे कर्ज़दार अजीम यूसुफ ज़ईअ सां मिली करे 1 महीनो अॻु हिकु छोकिरी सां ज़्यादतीअ जे हवाले सां सोशल मीडिया ते पोस्ट कई ऐं मुंहिंजे मुड़ुस जी पोस्ट हटाइण लाइ वॾी रक़म ॾियण जो मुतालबो कयो। मुंहिंजे मुड़ुस जे इनकार ते अरबा ते हिना लाड़क पाण रोहिड़ी थाणे ते पहुती ऐं अजीम यूसुफ ज़ई जी फरियाद ते मुंहिंजे मुड़ुस ख़िलाफ़ कूड़ो ज़िना जो केस दाख़िल कयो वियो।